लाड़काने खां जावेद पीरज़ादे जी रिपोर्ट मुताबिक नौ देरों में हथियार बंदन हथां क़तल थियल संतोष कुमार वारो मामलो ऐं शहरी एक्शन कमेटी पारां सुभाणे सूमर ते ॾिनल नौ देरों में शटल बंद हड़ताल जे सॾ जे सिलसिले में ॻाल्हियुनि लाइ एसएसपी लाड़कानो अहमद फैसल चौधरी जो नौ देरे पहुची संतोष कुमार केस बाबति एसएसपी जो चवणु हो त मां पाण संतोष कुमार केस खे ॾिसी रहियो आहियां जॾहिं त 5 ॾींहंनि खां रोज़ानो नौ देरों में अची रहियो आहियां। मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच हलंदड़ आहे, बाक़ी थियल जांच बाबति वक़्त खां अॻु नथो ॿुधाए सघां। मुख़्तलिफ़ माण्हुनि खे हिरासत में वरितो आहे। मुंहिंजी टीम ऐं मां हिन केस ते कमु करे रहिया आहियूं। जल्द प्रेस कॉन्फ्रेंस करे केस बाबति आगाही ॾिनी वेंदी। एसएसपी अहमद फैसल चौधरी जो वधीक चवणु हुयो त केस में काफ़ी अॻुवारी थी चुकी आहे, जल्द ट्रेस आउट थी वेंदो ऐं आईटी जोड़े सीसीटीवी जी टीम एक्टिव आहे। बाक़ी हलंदड़ जांच दौरान फ़िलहाल उन मां नथा ॿुधाए सघूं, छाकाणि त उन में फ़ाइदो जवाबदार वठंदा मतां उहे होशियार थी फरार थी वञनि। ॿिए तरफ़ शहरी एक्शन कमेटी पीपी अॻवान हिंदू बिरादरी शहरी मौजूदु हुया ऐं उन दौरान पीपी सिटी नौंदेरो जे सदर अरशद शाह राशिदी ॻाल्हाइण जो मौक़ो न ॾियण ते शहरी एक्शन कमेटी जे चेयरमैन ग़ुलाम हैदर नारे जो विच में लफ़्ज़ी गोलाबारी। अगरि हड़ताल में गॾु आहियो त पोइ ॻाल्हायो, न त को ज़रूरी नाहे। ॻाल्हाइण जो ग़ुलाम हैदर नारे जो एसएसपी जी मौजूदगी में शहरी एक्शन कमेटीअ जे अॻवान ऐं पीपी अॻवान आम्हूं साम्हूं थी विया ऐं संदनि विच में इख़्तिलाफ़ शुरू थी विया।